अस्सलाम वालेकुम। जीअं त मुंहिंजो नालो इख़्लाक़ अहमद, मां पाण ॾेपर, मुंहिंजे वाल साहब जो नालो हाजी शानवाज़ ॾेपर वेठल मेड़। अॼु मुंहिंजे वीडियो ठाहिण जो मक़सदु आहे त कुझु माण्हुनि मूंसां मेड़ में फ्रॉड कयो आहे, जंहिंजा मां नाला वठी वीडियो उन्हनि जी ठाहे रहियो आहियां। त मुमताज़ बुट सराई जो ऐं उनजो पुटु माजिद, ही केतिरनि ई मसइलनि में फासी पिया ऐं इलाही कर्ज़ी थी विया। जंहिंखां पोइ हिननि मूंखे मिनत कई त भाई तूं असांखे मोटरसाइकिल वठी ॾे शोरूम तां। मां हिननि खे 125 मोटरसाइकिल शोरूम तां वठी ॾिनी, जंहिंजो मां हिननि खे पंहिंजी ज़मानत ते, जंहिंजो मां हिननि खे लेटर बि क्लियर करायो। उहा मोटरसाइकिल हिननि एहसान जामरी छाजे मोहम्मद अज़ीम जे पुट वटि हिननि उहा खपाई। लेटर बि मां हिननि खे क्लियर कराए ॾिनो। 3 लख रुपए में मां हिननि खे मोटरसाइकिल वठाए ॾिनी। जेके हिननि पैसा में डिसंबर में हिननि खे डिसंबर जनवरी ॾे ॻाल्हि 25 डिसंबर खां 5 जनवरी ताईं 2024 में क्लियर करणा। 24 में क्लियर न कयनि, कणिक तां बि क्लियर न कयनि। एतिरे क़दुरु हाणे वरी ॿियो सियारो मथां गुज़री आयो आहे। उन्हनि मूंखां व्याज भराए मुंहिंजी ज़मीन चार्जरे ते कब्ज़ो कयो आहे, जेके हाणे उन्हनि जा 6 लख रुपया व्याज जा थी विया आहिनि। हिननि खे सियारे में ॾियणा, सियारे में न ॾिननि, कणिक ते ॾियणा, कणिक ते बि न ॾिननि। ॿियो हिननि जो पंवरनि सां मसइलो हलंदड़ हो, जंहिं करे पंवरनि हिननि ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंस बि कई। ॿेटे स्टाफ ते पंवर आहिनि अख़्तियार ऐं आमिर पंवर, उन्हनि जा ई 40 लख रुपया खाई विया फ्रॉड करे। त तव्हांखे असां जॻह था वठी ॾियूं, अॼु था वठी ॾियूं, सुभाणे था वठी ॾियूं। नेठि हिकु ॾींहुं हू तंग थी करे ॿई ॿाहिरि पिस्टल खणी हिननि जे दर ते विया, हिननि खे माजिद खे मारणु। माजिद मूं ॾे कॉल कई त हीअ मूंखे मारणु आया आहिनि, महिरबानी करे अचु हिननि खे सम्झायो, मसइलो हल कयो, असां ते माण्हू था खिलनि ऐं हीअ अॼु माना होश में न आहिनि, मूंखे मारींदा जे मां दर खोले ॿाहिरि निकिरंदुमि त। मां चाचे शेर पंवर खे कॉल कई, ममठार खे कॉल कई, उहे बि आया। असां 3 ॼणा गॾिजी वियासीं हिननि जे दर ते। असां पंवरनि खे मिनथू सिनथू करे हिननि जे दर तां मोटायो। सुबुह ते हिन मुमताज़ बुट ऐं माजिद चयो त असां हिननि जो मसइलो हल कंदासीं, पर हाणे हींअर असां वटि पैसा न आहिनि, इन करे हे ग़रीब आहिनि, असांखे कुझु करे न सघंदा। थाणे ते जेकॾहिं हे वेंदा त बि थाणे वारा हिननि जी FIR न वठंदा, छो त मां अबू ख़ान ऐं पाशा ख़ान जो ख़ासि माण्हू आहे। मुमताज़ बुट चवणु लॻो। मां चयोमांसि साईं तव्हां हुननि जो हक़ु त थिए थो, तव्हांखे हुननि खे पैसा ॾियणा पवंदा। हिननि उन्हनि खे पैसा न ॾिना। हिननि मूंखे चयो तूं महिरबानी करे असांखे चेक ॾे, असां हिन खे चऊं था त असांजा हिन ते पैसा आहिनि ऐं असां उहो चेक ॾियूं था। मां चयुमि साईं ईअं मां न ॾींदुमि। माजिद बुट, मुमताज़ बुट नेठि मूं वटि अचे वेही रहिया, चई असांखे कीअं बि करे चेक ॾे तूं पंहिंजो। मां हिननि खे UBL बैंक जो चेक ॾिनुमि, उहो 10 लखनि ते। हिननि मूंखे 5 चयो, हिननि वञी 10 लख जो अमाउंट लिखायो, जेको चेक हिननि वञी पंवरनि खे ॾिनो त भाउ असांजा ॾेपर ते पैसा आहिनि। उहे मूंखे सुञाणनि पिया, हू हिन ॻाल्हि ते एग्री थी विया त ठीकु आहे, जे ॾेपर जो आहे असां वठूंसि था। हिननि जॾहिं टाइम आयो चेक कैश कराइण जो, हिननि उहो चेक कैश न करायो। ही हितां लॾा खणी भॼी विया आहिनि, बुटसराई छॾे विया, मेड़ मां बि लॾा खणी विया आहिनि। माण्हुनि सां एतिरा हिननि फ्रॉड कया आहिनि। हाणे ही जामशोर हैदराबाद में था रहनि, हैदराबाद में बि जिते अॻ में फराज़ सेंटर खां रहनि पिया, हाणे उतां बि लॾो खणी विया आहिनि। मां ओॾे बि हिननि खे ॻोल्हींदो थो वठां, इहे उन्हनि सां पंवरनि सां मुंहुं नथा कनि। शोरूम वारे जा मुंहिंजे 6 लख रुपया थी विया आहिनि, उहे व्याज ॿीणो टीणो वधंदो थो वञे। ही पैसा नथा ॾियनि, मजबूरनि उन्हनि व्याजनि मुंहिंजी ज़मीन ते चार्जरे ते यूनियन काउंसिल बलदाई ॻोठ ॾाड़ू ॾेपर में मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो अथनि। हिननि ॾे मां सतार बूटा ॾे वियो आहियां, अबू ख़ान ॾे विया आहियूं। हिननि जे कंहिं बि मिट माइट खे न छॾियो आहे, पर ही किथे बि मुंहुं सुर नथा कनि। मां हिन ॾे हैदराबाद 2-3 दफ़ा वियो आहियां। महिरबानी करे जिथे वञूं त हे चवंदा भाउ असां फयाज़ बुट जा, पाशा ख़ान जा ख़ासि माण्हू, असांखे पुलिस बि कुझु न कंदी, तव्हां वञी थाणो खुलियल अथव, तव्हां वञी FIR कटरायो। मां हिन वीडियो जे थ्रू फयाज़ साहब खे, पाशा साहब खे इहा रिक्वेस्ट थो कयां त महिरबानी करे हिन पंहिंजे लोफरनि खे सम्झायो, पटो विझोनि, जीअं असांखे मुंहुं जो हक़ु ॾियनि। पंवरनि मूं ते 22 AB जी FIR कराई आहे। उन्हनि जो वकील अथव अब्दुल रहीम बुगियो, गुलशन मदीना में वेठो आहे, तव्हां उन खां पुछी था सघो। पंवरनि हिननि ख़िलाफ़ु पहिरियां प्रेस कॉन्फ्रेंस बि कई आहे, आज़ाद अनवर कांदड़े साहब जी प्रेस ते, जेका बि हींअर तारीख़ जो हिसो आहे। उन में उन्हनि मुंहिंजो चेक बि शो कयो आहे त भई ॾेपरनि जो हिननि असांखे चेक ॾिनो, पर उहो असांखे कूड़ो चेक ॾिनो अथनि, कैश नथो थिए। हाणे 6 लख रुपया मुंहिंजा हिननि जे मोटरसाइकिल जा आहिनि, 10 लखनि में मूंखे हुते फासायो अथनि ज़मानत तौरु, 6 लख हेॾे फासायो अथनि, 6 लखनि में मुंहिंजी चार्जरे बि ज़मीन ते कब्ज़ो कयो अथनि
ऐं ॿार जेके 10 लख आहिनि हिननि जा, उन जे 10 लखनि जी मद में हुननि मूं ते 22 AB जी FIR कटराई आहे पंवरनि। मां हिन जे हिकु हिकु ॼणे ॼणे खे चयो आहे, पर को बि इन्हनि ते तवजो नथो ॾिए। जेॾीमहिल हिननि जे मां वञा थो, ॻोठु बुटसराई महिल ॾे विया आहिनि, मेड़ महिल ॾे विया आहिनि, हींअर हैदराबाद था रहनि। वरी हिननि अली रज़ा खे फ़ोन कई, असांजो जेको सरदार आहे अली रज़ा, उनखे फ़ोन कई। उन मूंखे चयो आहे हिननि खे 2-3 ॾींहं छॾींदे मूं वटि ईंदा, उन वटि बि कोन था अचनि। वरी हिननि मुंहिंजे मासात खे चयो, वसीम खे, त बाबा तूं चईसि सबुरु करे असां हिनखे ॾींदासीं। 3 दफ़ा वरी वसीम वटि बि न आहिनि आया। मां सिंध वासियुनि खे अपील थो कयां, महिरबानी करे हिननि ठगनि सां को बि ॾेती लेती जो कारोबार न कजो, न त मूं वांगुरु तव्हांखे बि वॾा सूर भोगणा पवंदा। ऐं मां हिन वीडियो जे थ्रू अपील थो कयां मेड़ जे सियासी समाजी शऊरवंद माण्हुनि खे, महिरबानी करे मुंहिंजो साथ ॾियो। हिननि ज़ालमनि मां मुंहिंजी जान छॾायो। हिननि जे करे मां तमामु घणो परेशान थी वियो आहियां। ऐं पाशा साहिबु, फयाज़ बुट साहिबु, ही तव्हांजे लोफर ॻोठ जा आहिनि। महिरबानी कयो, इन्हनि सां तव्हांजो बि नालो बदनाम थो थिए। हिन ॻाल्हि जो नोटिस वठो, पंवरनि खे उन्हनि जो हक़ु ॾियारायो, जीअं उन्हनि जी FIR मूं तां ख़तमु थिए। ऐं मुंहिंजी ज़मीन ते जेको कब्ज़ो थियो आहे उहो बि महिरबानी करे ख़तमु कराए ॾियो।